नाज़रीन, जाती मां अमीन थेम जी रिपोर्ट मूजिब शहरी एक्शन कमेटी जाती पारां जाती अस्पताल में दवाउनि जी खोट ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो। शहरी एक्शन कमेटी जे सॾ ते जाती अस्पताल जे मुख्य गेट आॾो STP शहीद भुट्टो, नेशनल थेम फाउंडेशन, अमीर अलबैर ऐं मलाहता जी अॻवाननि वफ़ा शाह, जुमन मला, रज़ाक थईम, आदिल लगारी, अशरफ थेम ऐं ॿियनि जी अॻवानी में जाती अस्पताल में दवाउनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाज करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त अस्पताल खे जॾहिं खां मरफ़ हवाले कयो वियो आहे, अस्पताल तबाह थी वई आहे। अस्पताल में का बि सहूलियत न आहे। दवाउनि जी खोट सबबि ईंदड़ मरीज़नि खे तमामु घणो परेशान थियणो पवे थो। अस्पताल में मेल ऐं फीमेल डॉक्टरनि जी खोट सबबि मरीज़नि खे परेशानियूं जो मुंहुं ॾिसणो पवे थो। उन्हनि मुतालबो कयो त अस्पताल मां दवाउनि जी खोट ख़तमु कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। अमीन थैम, STV न्यूज़ जाती। हर ख़बर अवां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।